अदा चाकर खान जी दुश्मनी असांखे महांगी पइजी वई। आख़िर केसि ताईं बिजंदा डुकंदा उथंदासीं। मां त चवां थो चाकर खान सां ॻाल्हियूं करे इन किसे खे ख़तमु था कयूं। अदा कासिम तूं सही थो चई, वाकई भॼी भॼी थकिजी पिया। पहाड़ सां केॾो बि टकराबो न त पंहिंजो ई मथो फाटंदो। रेस चाकर खान ई असांजे विच में ठाह न थियो न त रेस चाकर खान असां ॿिन्हिनि खे माराए छॾींदो, ॼण ॼावा ई कोन हुआसीं। अदा कहिड़ी धुर आहे जेकी चाकर खान जी साल मथां ज़ोर रखे ऐं ॻाल्हियूं कराए। अदा हिकिड़ो ई माण्हू आहे रेस अकबर खान, जो वो सच्चाई करे न त रेस चाकर खान ई असांजे विच में ठाह थी सघे थो। अदा रेस अकबर खान खे कंहिंखां चवराईंदे या तूं वरी हुन सां मिलंदे? वञी मिंथ मेड़ कयां थोसि, जे मञई त तॾहिं बि ठीकु आहे, जे न मञई त तर में को माण्हू अहिड़ो ॾिसी हुन जे वास्ते वारो उन खां मिंथ कराईंदासीं, अलाह कंदो मञी वठंदो। हिकु चकर ठाह थी वञे ऐं असांखे घुमण फिरण जी आज़ादी मिले, पोइ हिन चाकर खान खे वज वठी पूरो करे छॾींदासीं। अदा जेकर असां ईअं सिधा विढ़ंदा रहियासीं न त पोइ असां ॿई ॼणा मारिजी वेंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।